कराची में सुपरसाट थाने की हद में कब्जा माफिया पारां सिंधी मोमन हाउसिंग सोसाइटी के फलाई प्लाटन स्कूलन मस्जिद रांदियुनि के मैदान घर के प्लाटन ते कब्जो किया है। कब्जे खिलाफ हाउसिंग सोसाइटी चेयरमैन अली मन्नारी के अवामी आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे ॿुधायो त उनकी सोसाइटी में 395 अलाटीज़ आहिनि जेके हाई कोर्ट सिंध में रजिस्टर भी थियल आहिनि, पर फैक्ट्री माफिया जा माण्हू हद जी थाने के मिली भगत से समूरनि फलाई प्लाटन घरनि ते कब्जो करे विक्रो करण चाहिनि था, जंहिं अमल खिलाफ आवाज़ उथारण ते उन्हनि खे धमकियूं पिणु ॾिनियूं वञनि थियूं ऐं ख़रीद करण जी भी नाकाम कोशिश कई पई वञे। हुन चयो त हू वाज़े करण चाहिनि था त कंहिं बि ग़रीब जे घर ते कब्जो थियण न ॾिनो वेंदो ऐं कानूनी रस्तो अख्तियार कयो वेंदो। हुननि मुतालबो कयो त वज़ीर आला सिंध ऐं सेक्रेटरी कोऑपरेटिव सोसाइटी मामले जो नोटिस वठी हक़दारनि खे हक़ ऐं घर ॾियारनि। ॾिसो धमकियूं जेके मुख़्तलिफ़ बिल्डर माफ़िया आहे उहा डायरेक्टली त न पर इनडायरेक्टली मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मूंखे धमकाए रही आहे ऐं लालचूं बि ॾेई रही आहे, पर मुंहिंजो उन्हनि सां हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेके ग़रीब अलाटीज़ आहिनि जेके 20-25 सालनि खां रुलनि त पिया था, उन्हनि खे तव्हां पंहिंजो हक़ ॾियणु छो नथा ॾियो। असांजो इहो मुतालबो आहे त जेके एक्चुअल अलाटी आहिनि उन्हनि खे पंहिंजो राइट ॾिनो वञे ऐं कोऑपरेटिव डिपार्टमेंट के भी अपील कंदुसि ऐं इंतज़ामिया के भी अपील कंदुसि त महिरबानी करे बिल्डर माफिया खे हटायो वञे ऐं जेको आहे रिहाइशी सोसाइटी में कोऑपरेटिव सोसाइटी में तव्हां कीअं फैक्ट्रियूं ठाहे सघो था, तव्हां इम्यूनिटी प्लाट 4-4 एकड़ ते तव्हां कब्ज़ा करे उन में फैक्ट्रियूं ठाहिण था चाहियो, इहो ज़ुल्म न कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।